अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी इन वक्त मौजूद हम सफूरा गोठ। दोस्तों हे सादी टाउन ना रस्तो इंदो तव, हे जेको आहे इन ही रोड ते ही तव। हे ॾिसो ख़ासि केली गोठ ॾिसो था दोस्तों, हे दोस्त मोहम्मद ख़ासि केली गोठ तव। हे गवर्नमेंट स्कूल आहे बॉयज़ जो गर्ल्स जो भी। हेॾां हे रस्तो तव, हे रस्तो तव, हेॾां हीअं रस्तो ईंदो आहे, हेॾे सिधो हे गोठ अथव। हे वा असांजे ख़ासि केलियुनि जो गोठ अथव। अब ये केबिन भी असांजे ख़ासि केलियुनि जी अथव। हेॾां हे सफूरा गोठ रोड ईंदो अथव, ऐं हे परियों सादी टाउन ते रोड ईंदो अथव। हे ॾिसो कराचीअ में असांजे हुतां हे ख़ासि केलियुनि जो गोठ अथव दोस्तों। ठीक है दोस्तों, अल्लाह हाफिज़, दुआ में याद।